घर में ऑल सुरगानी वेलफेयर एसोसिएशन असवा जी गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें सुरगानी बिरादरी समेत मुख़्तलिफ़ हज़ारे बिरादरियुनि जे माण्हुनि शिरकत कई। असांजी तंज़ीम जो मंशूर आहे सिहत ऐं तालीम। तालीम उहो हथियार आहे जंहिं सां हर मैदान में फतह हासिल करे सघिजे थी। जेके क़ौमूं तालीमी मैदान में पुठ ते पयल आहिनि उहे कॾहिं बि तरक़ी नथियूं करे सघनि। असवा पाकिस्तान चेयरमैन हाजी मोहम्मद मुनीर सुरगानी। तफ़सीलन मूजिब ऑल सुरगानी वेलफेयर एसोसिएशन असवा तरफ़ां गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें असवा जे बानी हाजी मोहम्मद मुनीर सुरगानी, मरकज़ी सदर अख्तर हुसैन सुरगानी, नायब सदर निसार अहमद सुरगानी, खैर मोहम्मद सुरगानी पंजाब, डॉक्टर अनवर अली सुरगानी, नादिर अली, मुसव्विर अली, इंजीनियर दरबान अली, इंजीनियर इमरान अली, अमजद सुरगानी पंजाब, अगुणे FIA एडिशनल डायरेक्टर बदरुद्दीन सुरगानी, सरदार लाल हुसैन सुरगानी, मोहम्मद हुसैन सुरगानी, मोहम्मद नवाज सुरगानी, मतलूब सुरगानी, FI डायरेक्टर मोहम्मद रफीक सुरगानी, सीनियर सहाफ़ी ऐं शाइर जमशेद ज़हरानी, सीनियर सहाफ़ी मोहम्मद रफीक सुरगानी, सुघड़ फ़कीर अहमद अली चांडियो, फ़कीर दीदार भट्टी, अली नवाज़ लंजवानी समेत समें माण्हुनि शिरकत कई। इन मौक़े ते हाजी मोहम्मद मुनीर सुरगानी ख़िताब कंदे चयो त असांजी तंज़ीम असवा ऑल सुरगानी वेलफेयर एसोसिएशन जो मंशूर ॿिनि क़तनि ते आहे, हिकु सिहत ऐं ॿियो तालीम। तालीम उहो हथियार आहे जंहिं ज़रिए हर मैदान में फतह हासिल करे सघिजे थी। गॾिजाणी में मोहम्मद मुनीर सुरगानी, नबी बख्श सुरगानी, गदा हुसैन सुरगानी, इंजीनियर इमरान अली सुरगानी, ख़ाविर कबूलाई ऐं ॿियनि ख़िताब कयो। ऐं वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।